तलहार में पेट्रोल जे अघनि में वाध ख़िलाफ़ शहर में शटर बंद हड़ताल करे एहतजाज कयो वियो। तफ़सील ॿुधाए रहियो आहे हुसैन गोपांग। मौजूदा वफ़ाक़ी सरकार पारां पेट्रोल जे अघनि में वाध ख़िलाफ़ तलहार में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे, जंहिं ते तलहार में शटर बंद हड़ताल जो पूर्ण सरे ॾिनो वियो आहे। अचो त इन हवाले सां तहरीक इंसाफ़ ऐं ॿियनि पार्टी अॻवान सां ॻाल्हाईंदो। असांखे छा था ॿुधायो? ईअं त साईं तव्हां ॾिसी रहिया आहियो, हर रोज़ राति जो 12 बजे केॾीमहिल 1 बजे राति जो पेट्रोल जा बम अवाम जे मथां किराया पिया वञनि। उन्हनि खे असां अवाम सां गॾु इन एहतजाज असां इन ई सूरत में कयो आहे त असांखे इहे जेको सो महांगाई जा बम न खपनि, असांखे ख़ुदारा जीअण जो हक़ ॾिनो वञे। अवाम जेको सो मरण जी हालत में पई आहे, ख़ुदारा असां ते रहम खाओ, महिरबानी कयो, ही महांगाई जा बम असांजे मथां हटायो, असांखे जीअण ॾियो, असांजे बच्चनि खे जीअण ॾियो। असां हींअर पेट्रोल विझरायूं या असीं जेको सो अटो वठूं, अटो 100 रुपया किलो थी वियो आहे, खंडु 120 रुपया किलो। असीं ग़रीब अवाम केॾां वञूं? असां अॼु हड़ताल कई आहे महांगाई जे करे। महिरबानी करे इंसानियत खे अपील था करियूं, महिरबानी करे पंहिंजे हक़नि जे लाइ उथो, आवाज़ उतारियो जी महांगाई आहे, इनखे ख़तमु कई वञे। हिते असांजा ट्रैक्टर ऐं को असांजूं बिल्डिंगूं कोन्हे, न को ज़मीदार आहियूं, असीं बि ग़रीब मिसकीन ॿारड़ा आहियूं। ही तव्हांजे लाइ, तव्हांजे बच्चनि जे लाइ अॼु रोडनि ते लिखता आहियूं। महिरबानी करे इन्हनि खे जेकी महांगाई आहे उहा घटि कई वञे। जीअं त हीअ अॼु असांजो जेको आहे हड़ताल आहे, इहा सिर्फ़ु महांगाई जे करे ई कई वई आहे ऐं असांखे हिन वक़्त में मजबूर कयो वियो आहे एहतजाज करण ते। असीं इन्हनि खां मुतालबो था कयूं त बराए महिरबानी जल्द खां जल्द जेको सो महांगाई ख़तमु करे ऐं तेल वारा जेको आहिनि अघु जेके वधाया अथनि इहे वापसि वरिता वञनि, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। जीअं त इम्पोर्टेड हुकूमत जेका हिन 1.5 महीने में महांगाई कई आहे, इहे सॼी अवाम असां सां गॾु बीठी आहे ऐं जेकॾहिं इहो क़दम वापसि न खयो वेंदो, ॿियो सूरत सॼी सिंध में इहे एहतजाज ऐं धरना असीं हणंदासीं। ऐं इन्हनि खे ॿुधाइण था चाहियूं, जेके 3.5 साल में इमरान खान हुकूमत में पेट्रोल महांगो कयो 37 रुपया, हिननि 1.5 महीननि में 120 रुपया चाढ़ियो आहे। मौजूदा जेका आहे इम्पोर्टेड हुकूमत उन जेका महांगाई कई आहे, आवाम जो जीअण ॾाढो ॾुखियो थी वियो आहे। पेट्रोल हिन महीने में एतिरो वधायो अथनि जो हाणे असां रिक्शा ड्राइवर रिक्शा हलाए पंहिंजो पेट गुज़र नथा करे सघूं। किराए वारा आहिनि, असां सां मोह मारियूं था कनि, किरायो नाजाइज़ था वठो। हालांकि तव्हां पाण ॾिसो पिया पेट्रोल जी क़ीमत किथे हिननि प्यारी आहे। इम्पोर्टेड हुकूमत असांजी पुरज़ोर गुज़ारिश आहे त फौरन पंहिंजा फ़ैसिला वापसि वठी पेट्रोल पुराणी क़ीमत ते फ़रोख़्त कयो वञे, जीअं त असीं पंहिंजे बचनि जो गुज़र सफ़र करे सघूं। कैमरामैन अली रज़ा ख्वाजा सां गॾु मोहम्मद हुसैन गोपांग, KTN न्यूज़ तलहार।